विच मसीता कान टुकर दे विच मसीता कान टुकर दे ये देवन बांग सलाता आलम लेखे रोजे रख दे न खावण जा आफाता मुहच बे ते दाढ़ी डिगी खाम पढ़न खिलवाता एनिया सचल पद इश्क दा सच्चा या कुल कूड़ा बाता ओ तस्बीह फेरी मकारा वाली तस्बीह फेरी मकारा वाली ते दाढ़ी कीती चिट्टी परावा माल इवे खाधोई जिवें तड़कारी लगदी मिठी ना तू मंदिर मसीते वड़िया न कबर अंधारी डिठी ओ खबर तने पोसी बुलिया जन मुते आ सही मिटी ओ के हा मकसद मसीत वजन दा जालिम नफ्स न मार मन ते मेल न धोवी मन तऊ वल वल बिजू सवारी मौका बेसुर्त सैलानी सब नमाज गुजारी लोग रिहाई करी कमाई उम्र अजाई हार सभई फर्ज मिया मुराद इठार हसन एक दिल दोस्त नवसारी ओ बाबा 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 पढ़ पढ़ इल्म हजार किताबा ओ बाबो जीने जीने साईं मेरा जीने सोना साईं मेरा जीने हादी साईं मेरा जीने सोना साईं मेरा जीने नामा साईं ओ बाबो 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 पढ़ पढ़ इल्म हजार किताबा कभी अपने आप नु पढ़िया नहीं जा जा बढ़दई मदर मसीती कभी मन अपने विच बढ़िया नहीं इवें लड़दई नाल शैतान देवे बंदिया कभी नफ्स अपने नाल लड़िया नहीं आखे पीर बुलेशा आसमानी फड़ नहीं जड़ा मन विच वसदे ओनू फड़िया नहीं ओ पढ़ पढ़ किताबा इल्म दिया ते नाम रख लिया काजी हो हाथ विच फड़ के तलवार ते नाम रख लिया गाजी मक्के मदीने घूमायो ते नाम रख लिया हाजी ओ आका बुलिया ते सब कुछ कीता एक यार न कीता ते राजी ओ कल कल में दी तदा पियो से जन कलमा पीर पढ़ाया मस्जिद मंदर वजन पाप असा कुए सजदा करण वजाया दीन धर्म की बात भूलो से इस्लाम ने खड़ मोकलाया ओ पीर फरीद आप दे विच आप डिठो से जदे अंदर यार समाया तस्बीह उते तकड़ खड़ेरी ओ तस्बीह उते तकड़ घणेरी तू बल बल मड़के फेरे शौक ते कूनित शेखी दा मन आप वे को पेरे सिर दिते सिर हासिल थी वे तोड़े सास सगे तू सेरे हमल हक हका विच हाजुर तू प्या गोली जबरे जेरे पर पर मसले पाप करे दई दे दई दर बिना आखण सौखा पालन औखा आखिया दुरुस्त दाना कहानी उते रहणी राणा इयो कम किना नफ्स शैतान ते कावड़ तेरी हे केड़ा दोह दुनाह गर्ज ते कू गलतान कीता जा गाफिल विच गुनाह अमल जे हक हासिल कीता यार खटिया पिड़तना ओ मैं क्या समझावा मुला को मैं क्या समझावा मुला को ओ जिंदरे आप मरेंदा पे इतबार न ओको जिंदगी ते जड़ा मथे नित रगड़ेंदा पे जरा सूरत कैफत पढ़त सही ए साफ कुरान दसेंदा पे ओ जड़ा लड़ लगे इन्हां पाकां दे वो कुत्ता जन्नत वेंदा पे ओ
ॾाढे सॾे सकी छो थो मुल्ला ॾाढे सॾे सकी छो थो मुल्ला अलाह त नाहे ॿोड़ो हू थो किवलिया जा सुंभ सुणे जीअं फनर में घोड़ो तू ॾाढे थो ॾाकरो करी जी जंड ते आहोड़ो अला कुल शैन मुहीत ऐसा आखूं वध सोड़ो वनहनु अक़रब इलैह मिन हब्लिल वरीद कोन्हे विछोड़ो हो जानण चन चए लोड़ो यार लाहू की नंढे वया 11 महीना थो जल चरी 11 महीना थो जल चरी 12 महीने रोजा रखे 11 महीना थो जल चरी 12 महीने रोजा रखे 30 तंहिंमें बि नफ़्स छुटल बूथ ॿधल इहा बि 420 कहिड़े किताब तोखे चयो त तूं नफ़्स जो तालिब थी विसारे वेठे वर खे तोखे लॼ न आई नी हो जानण चल चवे उहो थी तो ॾींहुं जो पाण ई थी दे पथरो मुंहिंजो दोस्त है साईं रुस्तम ख़ान जान जो उनकी ख़ासि फरमाइश है मुलनि जे बारे में कुछ शाइरनि हक़ीक़त ई आहे असांजा मौलवी सगोरा सीधे रस्ते ते हलाइण जी कोशिश कंदा आहिनि ऐं अलाह जो कलाम अलाह जा अहकाम शरीयत मुहम्मदी उन ते हलाइण जी कोशिश कराईंदा आहिनि माण्हुनि खे उहो ई रस्तो ॾींदा आहिनि पर ॿिया वरी अहिड़ा नफ़्स परस्त मुल्ला आहिनि जीअं क़ुर शरीफ़ में अलाह साईं फरमायो सूरत बकर में वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीउन वला तफरकू मुंहिंजी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो पाण में तफरका न कयो फिरका न ठाहियो पर माशाअल्लाह असां मुसलमान जो अॼु उहो हशर आहे असांजो अलाह हिकु आहे दीन हिकु आहे पैगम्बर हिकु आहे किताब हिकु आहे पर असां में एतिरा फिरका आहिनि जो हिक ॿिए खे काफ़िर था सॾियूं हिक ॿिए सां खाइणु पसंदि था कयूं हिक ॿिए जे मस्जिदनि में नमाज़ पढ़ूं था उहे मस्जिदूं दुआरियूं थियूं वञनि ऐं होॾां अलाह फरमाए थो वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफरकू इहे जेके बि महिरबानियूं आहिनि इहे सभु इन्हनि मुलनि सगोरनि जूं आहिनि असांजे सूफ़िया किराम मौलाना रूमी खां वठी जुनैद बगदादी अबू बकर शिबली बीबी राबिया बसरी खां वठी सचल साईं ताईं एजाज साईं ताईं जानण साईं ताईं ॾिसंदो त उन्हनि जे कौल कलाम अमल में ऐं ॻाल्हियुनि में ज़रे जो बि फ़र्क़ु कोन्हे ऐं सभई उन रस्सी खे पकड़ियो बीठा आहिनि जिन जे बारे में अलाह साईं फरमायो वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफरकू यानी रूमी खां वठी जुनैद बगदादी खां वठी अॼु ताईं सूफ़ी जी उहा ई ॻाल्हि आहे ऐं इन्हनि में को बि तफ़रको कोन्हे त हिकु अहिड़ा मुल्ला हूंदा आहिनि जेके पंहिंजे नफ़्स ख़ातिर ख़ुदा जी मख़लूक़ खे विड़ाए पंहिंजा मक़सद हासिल कंदा आहिनि अहिड़े हिकिड़े मुल्ला जी ख़्वाहिश आहे फ़क़ीर शहर में बयानु कई आहे साईं जी ख़ासि फरमाइश आहे मुल्ला मूंखे कावड़ियल हूंदा आहिनि पर साईं ॻाल्हाईंदो आहे मूंखे हर प्रोग्राम में मुल्ला जी ख़्वाहिश आहे मुल्ला चए थो शबे कदर दी रात हुए सब गाल मेरे अख्तियार हुए शबे कदर दी रात हुए सब गाल मेरे अख्तियार हुए सनड़ा सेया सोहना सीरा भी हलवे दी हुबकार हुए बोड़ पुलाह बे बकर हुवन भुगल कुकड़े दी आदो कतार हुए मिर्च मसाले चटपट चटनी भी मिठाण दी ॾाढी मार हुए जुड़ग जुलो डालू ते लडू लगल बूदी दी बाजार हुए खजूर खावण ते सवाब अलहदा या सूफ अंगूर अनार हुए थधड़ी मिठड़ी शरबत हुए ते विच लीमे दी लगार हुए कमीन के शैदी हुए सब मेदे आदो अंबार हुए तप न तो नर झिकझिका हुए जान तवान त्यार हुए मैं हुआ दा अहिड़े माल हुवन दा कोई न नंढा पार हुए ओ पिछा माझे ते हथ विच मोचड़ा हुए जे मुल्लू ते बारोबार हुए बीत इबादत कंध ते काती बीत इबादत कंध ते काती है राज खुशी रमजान दे विच थी माह सावण दे ककर वेंदे मस्जिद दे मैदान दे विच ताम कठे देख मस्जिद विच आइजाफा वेंदे ईमान दे विच पतला सीरा सनड़िया सेविया आ जन्नत वेंदी जान दे विच दिल अहदी इमले खा छोड़ा ॾाढी देर लॻसी आज़ान दे विच इतरी ताक़त अलाह से देवी मैं मता वञा नुक़सान दे विच त हर हिकु दी नियत खावणी चल पास वञा इम्तिहान दे विच मलक माझी न फ़र्क़ ज़रा ए जे मुलड़ू ते शैतान दे विच हो पोताणी दे हथ विच बाठा होवे पिछे होवे बेड़ो वॾे मैदान दे विच वो तस्बीह फिर दी मन नहीं
आशिक बकरा माशूक का साई हो आशिक बकरा माशूक का साई आशिक बकरा माशूक कसाई आशिक बकरा माशूक कसाई हो छुरी चलेदा कौन चलेदा कौन चलेदा कौन हम तुम हो चलेदा कौन हम तुम हो हम हो हसन हुसैन शहादत पाई हसन हुसैन शहादत पाई हसन